ख़ुशियुनि जा के बि मापा न आहिनि हूंदा, इन करे कोशिशि इहा हुअणु घुरिजे त असांजे किरदार ऐं गुफ़्तार मां ख़ुशियुनि ऐं ख़ुशबूअ जी महक निकिरे। इहा ॻाल्हि शहरीता सकण जे सदर सैयद अहसान अली शाह सकण प्रेस क्लब जे नएं चूंडिजियल इतलाह सेक्रेटरी सज्जाद अली मंसीअ सां मल्हायल रिहाण में ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त असीं गुज़िरियल 1 साल खां महसूसु करियूं पिया त सकण प्रेस क्लब में नौजवाननि खे हिमथाइण ऐं खेनि अॻिते आणण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे, जंहिंजो मिसाल ताज़ो सकण प्रेस क्लब जी इलेक्शन ऐं अॼोकी रिहाण पिणु आहे। पर इन हक़ीक़त खां बि इनकार नथो करे सघिजे त इहो सभु कुझु करण में सकण प्रेस क्लब जे अॻूणे सदर काज़ी जावेद सनाई जो अहम किरदारु आहे। सकण प्रेस क्लब जे सदर रज़ा मोहम्मद सियाल ॻाल्हाईंदो चयो त अॼु ख़ुशियुनि जा 2 मौक़िया आहिनि। हिकु प्रेस क्लब जे उहिदेदारनि जी कामयाबी, ॿियो नौजवान सहाफ़ी सज्जाद मंसी जा रिहाण। दुआ आहे त ख़ुशियुनि जा मौक़िया अणखुट हुजनि। इन खां अॻु सकण प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर गुल मोहम्मद लगारी आयल महिमाननि खे आजणो पेश कयो, जॾहिं त सज्जाद अली मंसी ॻाल्हाईंदे चयो त मां सकण प्रेस क्लब ऐं शहरीता सकण जो शुक्रगुज़ार आहियां, जिन मुहबतूं ॾेई मान बख़्शियो आहे। इन मौक़े ते महिमाननि पारां सज्जाद अली मंसी खे अजरकुन ऐं हारनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। रिहाण में गुलाम शबीर सूमरो, मोहम्मद मुराद ख़ानज़ादो, राजा इरशाद कीरियो, सैयद कुतुब अली शाह, इमाम बख़्श शाल, हुज़ूर बख़्श चन्ना ऐं ॿिया पिणु शरीक हुआ।